अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया सादिया अब्बासी। नाज़रीन, बोज़दार वॾा भरिसां यूसी टालपुर वॾा में PPMNA सैयदा नफ़ीसा शाह ऐं PP अॻुवाण यूसी टालपुर वॾा जे चेयरमैन रईस अकाब अली खान राजपर कुंभ शहर में खुली कचेरी करे बरसात मुतासिर ॻोठाणनि जूं शिकायतूं ॿुधियूं। रिपोर्टर सिकंदर अली राजपर मूजिब खुली कचेरी जे मौक़े ते यूसी जे ॻोठनि ऐं किरियल घरनि मां बरसाती पाणी निकाल न करण ख़िलाफ़ किरियल घरनि ऐं फसल जो मुआवज़ो न मिलण ऐं वाबड़ा, पुलिस, रेवेन्यू, सुई गैस, तालीम ऐं ॿियनि खातनि ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबा लॻाए छॾिया। उन मौक़े ते PPMNA सैयदा नफ़ीसा शाह ऐं PP अॻुवाण यूसी टालपुर वॾा जे चेयरमैन रईस अकाब अली खान राजपर ख़िताब कंदे चयो त जल्द खैरपुर ज़िले मां बरसाती पाणी निकाल करायो वेंदो। बरसाती बोर्ड जो पाणी मशीननि ज़रिए निकाल कयो पियो वञे। PP कंहिं बि बरसाती बोर्ड मुतासिर खे अकेलो न छॾींदी। हुननि चयो त PP बरसाती बोर्ड मुतासिरनि जी मदद करे रही आहे। मुतासिरनि खे राशन ऐं टेंट ऐं ॿियो सामान रोक रक़म ॾिनी वई आहे। असां बरसाती बोर्ड मुतासिरनि सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं। मुतासिरनि खे कॾहिं बि अकेलो न छॾियो वेंदो। सनन वाहर कई वेंदी ऐं जल्द बरसाती बोर्ड में किरियल घरनि जो ऐं फसल जो मुआवज़ो ॾिनो वेंदो।